नाज़रीन असां वटि हींअर मौजूदु आहिनि मेरठ जे हाता मौला जूं ई अधड़ियूं आहिनि। अरबाब भट्टी आहे, उन जूं धीअरूं आहिनि कलसूम ऐं सनम भट्टी। इन्हनि पंहिंजनि सौटनि ऐं चाचनि ख़िलाफ़ु एहतिजाज कयो आहे। हिननि जो चवणु आहे त असांजी जेका परापटी आहे, असांजूं ज़मीनूं आहिनि, असांजा दुकान आहिनि, गोदाम आहे, उन्हनि ते उन्हनि जो कब्ज़ो आहे ऐं हू कब्ज़ो कयूं वेठा आहिनि, असांजूं ज़मीनूं गैराबाद करायूं वेठा आहिनि। जॾहिं त असां पंहिंजी जाइ ते, पंहिंजे दुकान ते, पंहिंजे घर वञूं था त उहे असां ते तशदुद था कनि। हुननि असांजी अमड़ ते बि तशदुद कयो आहे। अहिड़ी असां FIR बि दाख़िल कराई आहे, मगर पुलिस खां हू बेल ते आज़ादु थी अञा वधीक असांजा दुश्मन थी पिया आहिनि ऐं असांखे मारण जूं धमकियूं था ॾियनि। असांखे जान जो ख़तरो आहे। वधीक असां हिननि अधेड़ियुनि खां पुछंदासीं त असुलु हक़ीक़त छा आहे। जीअं तव्हांजो नालो छा आहे? अच्छा, छा मसइलो आहे? जी असांजो मसइलो इहो आहे त असांजा जेके चाचा आहिनि उहे असांजा जानी दुश्मन थी पिया। चाचा तव्हांजा कहिड़ा आहिनि? मोहम्मद अली भट्टी, उन खां बाद में सोट आहे असांजो मोहम्मद नवाज़ भट्टी, 3 नंबर सोट आहे असांजो मुज़फ़र अली, उनजो गुलाम रसूल जो पुटु आहे उहो। ॿियो आहे सजाद महरम जो पुटु आहे। इहे जेके हिन कुल मिली कुल असांजा दुश्मन थी बीठा आहिनि। अच्छा, छा ॻाल्हि ते, छा मसइले ते तव्हांजा दुश्मन थी पिया आहिनि? ख़ासि मसइलो इहो आहे त जॾहिं असांजो वालिद साहिबु गुज़ारे वियो, उन खां बाद में असांजे भाउ शीराज़ अली भट्टी खे हिननि ज़हर ॾेई मारियो। उन खां बाद में असांजी 4 भेणूं आहियूं ऐं हिकिड़ो असांजो भाउ हुयो, उनखे हिननि ज़हर ॾेई मारियो। उन खां पोइ अगरि असां उन्हनि जी जेको आहे त पोस्टमार्टम कराईसीं, यानी की त क़बर कुशादी कराईसीं, हिननि रिपोर्ट बि मटाए छॾियूं ऐं मतिलबु त उन मां छुटी विया। उन खां बाद में असांजी अमड़ आहे, उन्हनि सां विड़िया, असां मतिलबु त FIR कराईसीं उन्हनि ते, त असांजे अमड़ सां बि विड़िया। उन ते बि हिननि बेल कराई। बेल करण खां बाद में वरी 3 तारीख़ शाम जो ई वरी बेल कराए मोटी आया आहिनि। अचण सां ई असांजी अम्मी सां मतिलबु विड़िया। असांजे दुकाननि जा ताला भॻा अथनि, उन्हनि सां विड़िया आहिनि। एतिरा मतिलबु इहे थी विया आहिनि जो कंहिं ॻाल्हि जो हुननि खे डपु रोग न आहे। मतिलबु असां नियाणियुनि जो इंसाफ़ ई कोन था कनि। जेको बि असांजे विच में अचे थो उनजा जानी दुश्मन थी था बीह रहनि। हींअर जेका तव्हांजी परापटी आहे, तव्हांजूं ज़मीनूं आहिनि, तव्हांजा दुकान गोदाम, उहे कंहिंजे कब्ज़े में आहिनि? उहे असांजे चाचनि ऐं सोटनि जे कब्ज़े में आहिनि। जॾहिं बि असां पंहिंजे दुकान ते वञूं था या घर ते वञूं था या बनियुनि ते वञूं था, जॾहिं बि वञूं था त इहे तशदुद कनि था ऐं असां विढ़नि था ऐं असांखे पूरियूं FIR था कराइनि। अदी तव्हांजो छा चवणु आहे? असांजो चवणु इहो ई आहे त चाचा जा सोट असां ते तशदुद कनि था, जा जेको बि हिसाबु किताबु आहे, या जेको बि असांजी केरु बि हेल्प करे थो उनजा जानी दुश्मन थी था वञनि, है न था। इन खां बाद में अगरि असांजो मासातनि या असांजा मासड़ आहे, अगरि असांजी हेल्प था कनि, खुदाई वई था कनि न, हिन में हिननि खे कहिड़ो मसइलो आहे? अगरि केरु बि असांजो को बि हिसाबु नथो करे, को इंसाफ़ नथो करे, त उनखे असां छा कयूं? अगरि जेको बि करे त उन्हनि जी माने ख़िलाफ़ु थी था वञनि हर हिसाब में। अच्छा, तव्हांजी अमड़ ते हिननि तशदुद कयो, अहिड़ी FIR बि तव्हांजी दर्ज आहे ऐं उन FIR खां ई कहिड़े हिसाब सां आज़ादु थिया आहिनि? बसि हाणे हिन बेल कराई। अच्छा, पैसनि जे हिसाब सां बेल कराई हा, थी। पैसा ॾेई उन खां पोइ वरी ही तव्हांखे धमकाइनि था, अञा वधीक तव्हांखे धमकियूं था ॾियनि। घणो तशदुद कनि था हर शइ ते। अच्छा, तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो इहो आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे। तव्हां सां इंसाफ़ कयो वञे। जी जी, असांजो आला अख़्तियारनि खे इहो ई आहे त असांखे इहो ई अर्ज़ु आहे त असांजो इंसाफ़ कयो वञे। ऐं ॿियो त असांजे वालिद साहिब जी प्रॉपर्टी जे माना रिकार्ड सां बि मोहम्मद अली वारनि फेरफार कई आहे। अच्छा, जेका प्रॉपर्टी तव्हांजी आहे, तव्हांजे वालिद साहिब जी आहे, उहा कंहिंजे नाले ते हींअर आहे? उहा प्रॉपर्टी त असांजे नाले ते हुई, पर असांजे चाचनि जेके हुन में फेरफार करे असांजा खाता मन चेंज करे छॾिया। अच्छा, तव्हांजे चाचनि उन जेका बि तव्हांजी वालिद साहिब जी प्रॉपर्टी हुई, उन में फेरफार करे हुननि पंहिंजे नाले कराए छॾी आहे। असांखे सॻी ॾियारे असांजी माना प्रॉपर्टी मां कुझु हिसो हुननि खपाए छॾियो आहे। अच्छा, कुझु हिसो हुननि खपाए बि छॾियो आहे। हा, खपाए छॾियो आहे। उनजो इल्ज़ाम वरी असांजी अमड़ खे लॻायो वियो आहे। त उन खपायो आहे? उन खपायो, हालांकि त असांजी अम्मी जो मतिलबु कार्ड बि हिननि बंदि कराए छॾियो आहे। अच्छा, तव्हांजी अम्मी सां छो विड़िया? बसि उहे इन करे विड़िया त मतिलबु त असांजो केरु बि कोन हुयो, त अम्मी हिकिड़ी आहे, माना असांजो भाउ बि गुज़ारे वियो। असांजे भाउ खे यानी की इन्हनि ई मारियो। हाणे हिकिड़ी अमड़ आहे, असांजा मासात आहिनि, असांजो मासड़ आहे, मतिलबु असांजी अम्मी जी वजह सां असांजी हेल्प कनि था न, इन करे अम्मी सां विढ़नि था। न को उहा हूंदी, न को हुनजा मासड़ या मासात हुनजी हेल्प कंदा। तव्हांजी शादियूं थियल आहिनि? जी हा, असांजी शादी थियल आहे। अच्छा, उहे तव्हांजा मुड़ुस जेके आहिनि उहे तव्हांजी मदद नथा कनि या केस में या कंहिं बि हुन में तव्हां नथा कनि मदद। न, उहे मदद कोन था कनि। हू चवनि था तव्हांजा चाचा आहिनि, तव्हांजी
मर्ज़ी आहे जीअं वणे तव्हां वञी कयो। उहे शादियूं तव्हां जूं कंहिं वटि थियल आहिनि? उहे तव्हांजा अज़ीज़ आहिनि, रिश्तेदार आहिनि, या ॿी क़ौम जा आहिनि, ॿी ज़ात जा आहिनि? न बसि ॿी क़ौम जा आहिनि। ॿी ज़ात जा जी आहिनि। हा, ॿी ज़ात जा आहिनि। नाज़रीन, हिते असां वटि हाता मौला जूं अदड़ियूं मौजूदु हुयूं, सनम ऐं कलसूम भट्टी, जेके अरबाब भट्टी जूं धीअरूं आहिनि, ऐं हिननि जो हिकु भाउ हुयो शिराज़ भट्टी, जंहिंजे लाइ हिननि जो चवणु हुयो त हीअ छा आहे हिन में अच्छा, हीअ तव्हांजी अपील आहे। तव्हां कहिड़ी अपील था करणु चाहियो? SSP, DIG, IG या कोर्टूं आहिनि? असां DC दादू खे अर्ज़ु था, असां DC दादू खे अर्ज़ी इहो ई था कयूं त असांजी प्रॉपर्टी जा रिकॉर्ड दुरुस्त कराया वञनि, असांजी प्रॉपर्टी जा रिकॉर्ड दुरुस्त कराया वञनि। ऐं सिंध ऐं DIG हैदराबाद चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध SP दादू खे असां अर्ज़ु था कयूं त असांजी इंक्वायरी कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियो वञे। नाज़रीन, हिननि जो चवणु आहे ऐं हिननि अपील कई आहे DC दादू खे त असांजी जेका प्रॉपर्टी आहे, असांजे PU जी प्रॉपर्टी आहे, उन में हिननि हेर फेर कई आहे, हिननि खाता चेंज कया आहिनि। हिननि जो चवणु आहे, हिननि अपील कई आहे DC खे बि त असांजी इंक्वायरी कई वञे, हिननि जेके कूड़ो बॉक्स रिकॉर्ड ठाहियो आहे उन जी बि इंक्वायरी कई वञे ऐं असां सां इंसाफ़ करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अहिड़ी अपील हिननि SSP खां बि कई आहे, DIG ऐं IG खां बि कई आहे त असांजे जानुनि खे ख़तरो आहे पंहिंजनि सौटनि ऐं पंहिंजनि चाचनि खां, उन करे असां सां इंसाफ़ करे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿियो बि असां ॻाल्हाए सघूं था, जेको हे शहरी इतिहाद था चवनि, जॾहिं असां हिननि ते FR कईसीं, असां सां विढ़िया, असां ते हिननि FR कई, असां हिन ते FR कई, हिननि चयो त शहरी इतिहाद आहे। इहो कहिड़ो शहरी इतिहाद आहे? जॾहिं असां न्याणियूं दरपदर आहियूं, शहरी इतिहाद खे इहो अर्ज़ु नथो पए त न्याणियूं दरपदर आहिनि, न्याणियुनि धारे हिननि वटि शहरी इतिहाद न आहे। अच्छा, शहरी इतिहाद वारनि हिननि जी मदद कई आहे। मदद कई आहे। तव्हांजे मुक़ाबले में, तव्हां न्याणियुनि जे मुक़ाबले में हिननि मर्दनि जी मदद कई आहे, उन्हनि जी हेल्प कई आहे पुलिस में या बासरनि वटि, बासर माण्हुनि वटि, ॾाढनि माण्हुनि वटि, सभिनी जेके हिननि जी मदद कई आहे। शहरी इतिहाद इहो मक़सदु न आहे त कंहिंजो बि खून करे छॾनि त उहो शहरी इतिहाद आहिनि। असांजो बि त ॿुधनि न, असां बि न्याणियूं हिन ई शहर जा आहियूं, हिन ई मेड़ शहर जा, नंढियूं थी वॾियूं हिते थिया आहियूं, त असांखे इंसाफ़ खपे। ऐं शहरी इतिहाद वारा तव्हां ख़ासि करे ॿुधो, तव्हां सिर्फ़ु शहरी इतिहाद, असां शहर जा न आहियूं, असां तव्हांजी न्याणियूं न आहियूं। जॾहिं असां 5 साल 6 साल कोर्टुनि में पिया था हलूं, जिथे किथे दादू मेहड़ लाड़काणो, जिथे किथे असां घुमंदा त असांखे इंसाफ़ न आहे। बाक़ी इहो आहे त बसि शहरी इतिहाद आहे त उनजे पारां पवंदासीं। असां जिथे पैसा ख़राए त उते पैसा आहे, लखनि जा लख भरे शहरी इतिहाद, असां शहरी इतिहाद वारा आहियूं। असांखे बराए महिरबानी इंसाफ़ सां त कयो वञे। शहरी इतिहाद वारा प्लीज़ तव्हां हिकु ॻाल्हि न ॿुधो, असां न्याणियुनि जी बि ॿुधो। नाज़रीन, न्याणियूं हुयूं ही महरूम असांजो अरबाब भट्टी, उन जूं न्याणियूं यतीम न्याणियूं आहिनि। इन्हनि आला इख़्तियारनि सां गॾु मेड़ जे बासर शहरी माण्हुनि खे बि अपील कई आहे त महिरबानी करे बराए करम असां न्याणियुनि जी बि मदद कयो। रुॻी जेके असांजा मुखालिफ़ आहिनि, जिन असांजूं प्रॉपर्टियूं फेरफार करे उन्हनि ते कब्ज़ा कया आहिनि, असां ते तशदुद कनि था ऐं असांखे मारण जूं धमकियूं ॾियनि था, महिरबानी करे तव्हां उन्हनि जो बि पासो न वठो, कुझु असां ते बि रहम कयो ऐं असांजी बि सपोर्ट कयो। इहो आहे त जॾहिं असांजा चाचा चवनि था त माना असांजूं न्याणियुनि जो हक़ प्रॉपर्टी ते न आहे, असां जॾहिं खां बि होश संभालियो आहे, असांजो वालिद साहिबु पंहिंजे भाइरनि खां, पंहिंजे पीउ खां अलॻि आहे। इन हिसाब सां प्रॉपर्टी में असांजे चाचनि जो या असांजे सोटनि जो को बि हद दख़ल न आहे। हा, हिकु सूरत आहे, जॾहिं हिननि जी प्रॉपर्टी आहे न, दुकान आहिनि हिननि जा, हिननि जूं बनियूं आहिनि, हिननि जा घर आहिनि, ठीकु आहे। अगरि हीअ असांखे हिसो ॾियनि था त असांखां बि हिसो वठनि। जॾहिं असांजो अबू अरबाब अली भट्टी वालिद साहिबु आहे, ठीकु आहे, उनजी प्रॉपर्टी आहे, उनजी असां औलाद आहियूं। असांजे भाउ खे हिननि ज़हर ॾेई मारियो, पर असांजी धीअरूं आहियूं न, असां हुनजूं, असांजी धीअरूं, असांजी मिल्कियत, असांजी मयत जा मालिक बि पाण हुयासीं त मिल्कियत जा मालिक बि असां पाण ई हूंदासीं।